नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक़्त घोटकी मां ख़बर ॾींदा आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर इत्तहाबंदी असद उमर चयो आहे त घोटकी ज़िलो सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ ज़िलो आहे। घोटकी जे गैस पाकिस्तान जे इलाइक़नि में वञे थी। इहो ज़ुल्म आहे त घोटकी जे ॻोठनि खे गैस न पई ॾिनी वञे। इन्हनि ख़्यालनि जो इज़हार घोटकी लॻ ॻोठ गुलबार संगड़ में 6 ॻोठनि खे गैस जी सहूलियत ॾियण वारी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौके ते अपोज़िशन लीडर सिंध हलीम आदिल शेख, PTI ज़िला सदर मीर इफ्तिकार अहमद खान लुंड, फिरदौस शमीम नकवी, सरदार डॉक्टर गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़, आगा अरशद पठान ऐं ॿिया मौजूद हुआ। सिंध में उन वक़्त खां PP जी हुकूमत आहे जॾहिं बिलावल पैदा ई न थियो हो। बिलावल अञा बि कम करण लाइ टाइम पियो घुरे। सिंध हुकूमत असांखे कम करण खां रोके रही आहे। हिन चयो त वज़ीर आज़म सखर अहमद दौरान सिंध में तरक्याती कमनि जो ऐलान कयो हो। असां 1 महीने अंदर जेकमाबाद, घोटकी, खैरपुर में तरक्याती कमनि जो इफ्तिताह करे रहिया आहियूं। हिन चयो त वज़ीर आज़म जी 22 साल जदोजहद रही आहे ऐं असांजी पार्टी जो नालो बि इंसाफ़ आहे। कंहिं सां बि ज्यादती न थींदी। ताक़तवर माण्हुनि जे लाइ अलॻि कानून न आहे। जहांगीर तरीन खां वज़ीर आज़म को बि इंतकाम न पियो वठे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।